अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे उबाड़ो खां अली गुल शेख जी ख़बर ॾींदा हलूं। सादकाबाद जे निजी अस्पताल जे चिल्ड्रेन वार्ड में बाहि लॻी वई, 2 मासूम ॿारड़ा सड़ी फोत थी विया। उबाड़ो बख्तावर मेमोरियल अस्पताल में बिजली सर्किट शॉर्ट सबबि बाहि लॻी वई। चिल्ड्रेन वार्ड में दाख़िल 2 मासूम ॿारड़ा अहमद फराज़ सड़ी फोत थी विया। उबाड़ो रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त बाहि अस्पताल अमले जी ग़फ़लत सबबि लॻी आहे, जंहिं सबबि 2 ॿारड़ा सड़ी फोत थिया आहिनि।